जब भी आप हैदराबाद शहर की बात करोगे तो जो हैदराबाद शहर की पाकिस्तान से बाहर जो शनाख्त बनती है, अगर वो बॉम्बे बेकरी बनती है या हाजी रबड़ी बनती है खाने पीने की चीज़ों में, तो पक्का किला भी उसकी एक जो सिविल स्ट्रक्चर के तौर पे एक हिस्टोरिकल सिविल स्ट्रक्चर, बल्कि हिस्टोरिकल से ज़्यादा आर्कियोलॉजिकल सिविल स्ट्रक्चर के जहन में अगर आप देखें तो वो हैदराबाद की एक शनाख्त बनता है। लेकिन मतलब अफ़सोस ये है कि उसकी प्रिजर्वेशन कंज़र्वेशन जिस तरह होनी चाहिए थी वो नहीं हो सकी, और ज़ाहिर है कि वो वहाँ पर फिर बहुत सारे ऐसे इश्यूज़ हैं जो इन चीज़ों को ऑब्स्ट्रक्ट भी करते हैं, जिसकी वजह से वो काम नहीं हो पाता है। अभी कुछ अर्सा पहले देखा कि पक्के किले के एक ख़ास एरिया के अंदर थोड़ा उसकी जो वॉल वगैरह है उसकी प्रिजर्वेशन का काम हुआ। उसके जो मेन एंट्रेंस है जिसको आप फ़साद कह सकते हैं उसका, पक्का किला का, वो गिर गया था, उसके ऊपर कुछ काम हुआ है। लेकिन मेरा ख़्याल है कि पक्का किला जितना भी है उसको शदीद उसकी ज़रूरत है इस वक्त बहुत ज़्यादा कि उसको कंज़र्व किया जाए, उसको प्रिज़र्व किया जाए। पको किलो 38 एकड़ 12 गुंठा ते मुश्तमिल आहे। 1973 एंटीक्विटीज़ एक्ट जे तहत हे प्रोटेक्टेड हेरिटेज आहे। ऐं उन खां अलावा पके किले में जेको कब्ज़ो आहे, सिटी मुख़्तियारकार 2020 में डिमार्केशन खां पोइ असांखे जेका सिटी मुख़्तियारकार वारनि रिपोर्ट सबमिट कराई हुई, उन में सिर्फ़ु 7 घरनि जी ऑनरशिप आहे। इन जो मतिलबु इहो आहे त बाक़ी जेको पको किलो इनसाइड ऐं आउटसाइड जेके कमर्शियल ऐं रेज़िडेंशियल आहे, उहो सॼो इलीगल ऑक्यूपाइड आहे। 2002 जी सर्वे खां पोइ पके किले जी कॾहिं डिमार्केशन ऐं सर्वे कोन थी आहे, पर उनजे 2002 जे रिकॉर्ड जे मुताबिक़ बि 1600 खां 1900 घर हुया। इट मीन्स हाणे उहो रेशो डबल ऐं ट्रिपल थी चुको हूंदो। नोटिसिस जेके इलीगली इनकरोचर्स आहिनि या जेके कंस्ट्रक्शन कंदा आहिनि, असांजो एंटीक्विटीज़ एक्ट आहे उन जो 22 सेक्शन असांखे इहो चवे थो त तव्हां उन्हनि जेके आर्कियोलॉजिकल साइट्स या मॉन्यूमेंट्स आहिनि तव्हांजा, उन जी काई बि वेझो 200 फीट जे डिस्टेंस ते तव्हां काई कंस्ट्रक्शन नथा करे सघो। त जेकॾहिं पके किले में का अहिड़ी एक्टिविटी या कंहिं बि हेरिटेज साइट ते अहिड़ी का एक्टिविटी थिए थी त असां उन्हनि खे नोटिस सर्व कंदा आहियूं। मां एडवोकेट मीर अली आजिज़, असां हैदराबाद जी एंटी इंक्रोचमेंट कोर्ट में जेको आहे सूट फाइल कयो आहे। हैदराबाद जे अंदरि जेको ही सिंध जो क़ौमी विरसो ऐं तारीख़ी असासो आहे पको किलो, उन ते गैर क़ानूनी कब्ज़ो आहे उन जे अंदरि, ऐं उन जी का फोर्टिफिकेशन वॉल आहे। उन वॉल ते चौधारी जेके लैंड ग्रेबर्स आहिनि, जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि, उन्हनि घर ऐं दुकान ठाहे उन सॼे खे डिस्ट्रॉय करे छॾियो आहे। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको सिंध जो हैदराबाद जो पको किलो आहे, इन किले खे मियां ग़ुलाम शाह कलोड़े हैदराबाद में तामीर करायो, ऐं उन खां पोइ हिन किले ते मीर करम अली ख़ान वेही करे सॼी सिंध जेको आहे गादी जो हंधु बणायो ऐं हितां वेही करे सॼी सिंध ते हुकुमरानी कई। त उन तारीख़ी असासे खे बचाइण लाइ असांखे ईअं लॻे पियो त सिंध गवर्नमेंट ऐं सकाफ़त खातो को बि क़दम खणण लाइ तयारु कोन्हे।